अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरिया के न्यूज़ आया फ़खुर बलोच ख़बर शामिल कंदासी कश्मीर का कश्मीर शहर में आल सिंध मलिक वेलफेयर इताहत का कश्मीर तरफा बे पहुंचे मुस्किन मानू लाइ मलिक हाउस दश्तीमाला कश्मीर में फ्री मेडिकल कैंप मुनक़िद कई वई। मेडिकल कैंप जो इफ्तिताह वडेरो मुश्ताक अहमद मलिक, सरदार माशूक अली मलिक, मुमताज़ मलिक, तालका सदर अली शेर मलिक, अली हसन मलिक, डॉक्टर कासिम मलिक, जहाज़ेब मलिक ऐं ॿियनि जी अॻवानी में कई वई, जंहिंमें कश्मीर जे माहिर डॉक्टरनि डॉक्टर जवाहरलाल फिजिशियन एंड सर्जन, डॉक्टर संदीप कुमार चाइल्ड स्पेशलिस्ट, डॉक्टर विशन दास फिजिशियन पारां कैंप में ईंदड़ मरीज़नि जी चकास कई। जॾहिं त कैंप में कश्मीर जे मौज़ूद शहरियुनि, सियासी समाजी अॻवाननि, सोशल वर्करनि पारां शिरकत कई। उन मौक़े ते शाइरनि जो चवणु हो त किरोना जहिड़े वबाई मर्ज़ वारे सूरत हाल में कश्मीर जे अॿोह जे मिसकीन अवाम खे फ्री मेडिकल कैंप जहिड़ी सहूलियत मुयसरु करे हिकु फलाही कमु कयो आहे, जंहिं ते असां आल सिंध मलिक वेलफेयर इतिहाद तालका कश्मीर जे सभिनी उहिदेदारनि, कारकुननि तोड़े मेंबरनि जा शुक्रगुज़ार आहियूं, जॾहिं त मरीज़नि में दवाऊं पिणु तक़सीम कयूं वयूं। कैंप जे आख़िर में आल सिंध मलिक वेलफेयर इतिहाद तालका कश्मीर तरफ़ां कैंप में ईंदड़ माहिर डॉक्टरनि खे अजरकनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया।